कंडियारो ठारशाह पुलिस जी ॻोठ ते मुबैना चढ़ाई पुलिस 3 ॼणनि खे खंभे वई मुतासिरनि जो पुलिस ख़िलाफ़ एहतजाज ॻोठ में वो सियालवासी ॻोठाणनि औरतुनि पुलिस जे ज़ुल्म ऐं बासरनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो। बासर औरत ऐं बासर ॻोठाणा असांजी ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश करे रहिया आहिनि। ठारशाह पुलिस बि असांखे तंग करे रही आहे। मुज़ाहिरीन नज़ीरा वज़ीरा इरफाना शहनाज अली बख्श सियाल आरिफ ऐं ॿियनि जो चवणु हो त पुलिस घरनि में दाख़िल थी चादर चौदीवारी जो तक़दस पामाल कयो वियो आहे। पुलिस असांजे 3 ॼणनि खे गुम करे छॾियो आहे। मुज़ाहिरीन SSP नौशरत फ़िरोज़ ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां घुर कई त नोटिस वठी इंसाफ़ ॾियारे गिरफ़्तार थियल माण्हुनि खे आज़ादु कराए बासरनि ख़िलाफ़ क़दम खंयो वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।